नाज़रीन, लाड़काने शहर समेत आसपास के इलाक़नि में गर्मी जो ज़ोर घटिजी न सघियो, जंहिं करे 42 खां वधीक माण्हू गर्मी जी सट न सहंदे हीट स्ट्रोक विघे बेहोश थी विया, जिनखे संदन वारसनि तरफ़ां अलॻि अलॻि खणाए चांडका अस्पताल जे एमरजेंसी वारे वार्ड में आंदो, जिते खेनि डॉक्टरनि पारां तिबी इमदाद फराहम कई वई। जॾहिं त हीट स्ट्रोक सबबि बेहोश थियलनि में 45 सालनि जो नसीम, 48 साला मंसूर, 55 साला अब्दुल रशीद, 38 साला तनवीर, 28 साला फरज़ाना खातून, 38 साला फेरोज़ ऐं ॿिया शामिल आहिनि। डॉक्टरनि हीट स्ट्रोक जो शिकार थियल मरीज़नि जे वारसनि खे हिदायतूं ॾिनियूं त गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण खां पासो कयो वञे, जॾहिं त कंहिं क़िस्म सां निकिरण लाइ उस खां बचाव लाइ मथे खे कंहिं कपिड़े सां मुकमल तौर ते ढके पोइ माण्हू ॿाहिरि निकिरे ऐं गर्मी खां बचाव लाइ पाणी जो वधि खां वधि इस्तेमालु करण सां गॾु थधियूं शयूं वापरायूं वञनि त जीअं हीट स्ट्रोक खां बची सघिजे।